अम्मा असां वटि अम्मा तव्हां किथां आहियो हींअर कड़ी गर्मी में? हाणे ॻोठ में वई पिनण सुबुह जी पिने आई जेको सुबुह जी वेले आहे। अच्छा तव्हां नंढा नंढा ॿार आहिनि माना थोरो रोज़ पिनण जो टाइम। अॼु असां आहियूं बुखारी फार्म ते हिते जोगी कबीले सां तव्हांखे ॾेखारींदासीं। जोगी कबीलो ऐं कीअं ग़रीब माण्हू जो गुज़ारो हलंदो आहे इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं हीउ जोगी कबीलो जेको आहे किथे रहंदो आहे, छा कंदो आहे, उहो बि तव्हांखे ॾेखारींदासीं। त जेको तव्हांखे वीडियो पसंदि अचे त लाइक में लाज़मी कजो ऐं अचो जोगी कबीले ते साईं असां अॼु बिल्कुलु तव्हांखे ॾेखारूं था जोगी कबीलो ऐं जोगी जो वॾो हिकिड़ो कबीलो आहे। हिननि जो कमु नांग कारे नांग खे पालणु आहे जोके पृथ्वी चांद खे जेको आहे मञंदा आहिनि ही। ऐं उन सां गॾु जो नौजवान बीठो आहे वीचारा गुरबत जी लकीरनि में आहिनि ऐं ही उहा सिंधी क़ौम आहे दरावड़ा नसल जी जेका सदी अदलनि खां आहिनि, सिंध जा धणी आहिनि पर हिननि जो को घर घाट न आहे ऐं ही वीचारा सदाईं जेको आहे सरकारी ढाकनि में या ज़मींदारनि जे पासे रहंदा आहिनि ऐं हिन जा ॿार बच्चा एजुकेशन खां हेल्थ खां हर शइ खां महरूम आहिनि। अॼु हुननि जो नौजवान असां सां गॾु मौजूदु आहे ऐं असां हुन खां अॻे खां पुछूं था ऐं अचो त तव्हांखे ॾेखारूं था बाक़ाइदे हिननि जा घर, हिननि जा नंढड़ा ॿार ऐं हिननि जी जेको रीति रवाज़ सभु पुछूं था। अदा तव्हांजो नालो? चेतन। चेतन तव्हां कहिड़ो कमु कंदा आहियो? तव्हां फकीर आहियूं, पिनंदा आहियूं और नांग बांग नालो कमु कंदा आहियूं। अच्छा हींअर तव्हां वटि नांग आहे? हाणे नांग कोन्हे असां वटि। अच्छा तव्हां छॾे ॾिनो आहे। अच्छा नांग खे जेको तव्हां पालंदा आहियो कारे नांग खे उनखे कंहिंजो वास्तो ॾींदा आहियो? उनखे बादशाह पीर जी डोई ॾींदा आहियूं। दलानी जो हा अच्छा बादशाह पीर जिलानी जी डोई ॾींदा आहियो। अच्छा उन खां अलावा अदा ही जेको तव्हां नंढड़ा नंढड़ा तव्हांजा ॿार आहिनि ही स्कूल वेंदा आहिनि? स्कूल आहे कोन असांजे ॻोठ में थल विसर वेठा आहियूं। स्कूल हुते आहे कोन। ॿारनि खे हाणे छा पढ़ायूं छा कयूं? पोइ हाणे असांजे गॾु वेठा घुमे था पिने था ॿियो हाणे छा कयूं ग़रीब माण्हू। अच्छा भला हिन जदीद दौर में तव्हांजे ॿारनि खे तव्हां नथा चाहियो त भई पढ़नि या हिननि खे जेको असीं पढ़ायूं तालीम ॾियूं या असांजी नियाणियुनि खे तालीम ॾियूं डॉक्टर ठाहियूं या उन्हनि खे सुठे सुठे माना हुनरनि ते सेखारियूं तालीम ॾियूं? हर को पीउ ईअं सोचंदो आहे पर तव्हां छाजे करे? असांजे ॻोठ में जोगी पाड़े में का स्कूल न का कुझु ॻाल्हि ई कोन्हे। असांजा फ़कीर बि लिखिया पढ़िया हुननि खे बि कुझु ई कोन्हे मिलियो अञा ताईं ईअं ई वीचारा वेठा आहिनि। अच्छा लिखिया पढ़िया बि लिखिया पढ़िया वेठा 15 क्लास पढ़ियल आहे 17 ग्रेजुएट आहिनि हुनखे को नौकिरी मिले न का शइ मिले न। अच्छा इहो जेको आहे न तव्हांजो जेको हिकिड़ो जोगियुनि में कबीलो आहे हिकिड़ा सिंधी जोगी बि हूंदा आहिनि तव्हां वटि तव्हां कहिड़ा जोगी आहियो? साईं सिंधी में अच्छा सिंधी में हिकिड़ा लाड़काणे वारे साइड जा जेके आहिनि उहे बि जोगी सॾाईंदा आहिनि उहे वरी मुस्लमान जोगी असां ॿिया जोगी आहियूं। अच्छा हिकिड़ा झंडावरा जोगी बि हूंदा आहिनि घणियूं निकरूं हज़ारे जोगियुनि जी क़ौमूं आहिनि असां खानदानी जोगी फ़कीर आहियूं। माना अवां कापड़ी जेको चवंदा आहिनि कापड़ी फ़कीर आहियूं न। अच्छा कलमार कापड़ी फ़कीर साईं। हाणे हिननि जा नंढड़ा ॿार बि था हाणे अदा ही जेको तव्हां फ़कीर हाणे मैदान में सुता पिया आहियूं। ही कोई झूपड़ियूं वूपड़ियूं छाजियूं ठाहियूं आहिनि? ही जेके तव्हां झूपड़ियूं ही झूपड़ियूं जेके ठहियल आहिनि हिन काठियुनि जी ठहियल आहिनि? काठियुनि जी ठहियल आहे। घर न का बर को घर भर जो फ़कीर खे को। अच्छा हलिया हाणे जॾहिं त ही तव्हांखे असीं नौजवान खे ॾेखारियो न ही बि सिंध जा धणी आहिनि सिंध जा वारी आहिनि हिननि खां को बि नफ़रत न आहे न ॻाल्हि आहे। ऐं चवां थो त हिकिड़ो ही हिननि जी रिहाइश गाॾी नंढड़ी सुती पई आहे मुंहं ते जेको आहे हिन शर्मिंदगी में जेको आहे छूट ॾिनी त असांजी धीउ जेतिरी ॿार आहे बचो आहे कंहिंजी बि ज़ात पात खे असां कोन ॾिसूं था। त ही नंढड़ा ॿार आहिनि ॾिसो तव्हां कहिड़े तरीक़े सां रहनि था हिननि जी रीति रवाज़ ॾिसो ऐं वरी ॾिसो ही झूपड़ी ॾिसो हिन जी हालतूं ऐं ही तव्हां मानी रित पचास जो जेको सिस्टम आहे उहो ॾिसो ही त साईं ही ॾिसो हिननि जी रिहाइश ॾिसो ऐं हिननि जो माना हिते मानी बि पचाइण जेको हिननि जो पाणी पीअण जो माना अहिड़े जदीद दौर में अहिड़े अमीर सिंध जे जेके 100 साल कबीलो जोगी कबीले जो हिकिड़ो नालो आहे उन्हनि जे ॿारनि जी ॾिसो हालतूं असां तव्हांखे ॾेखारियूं था। होॾां मां वेठी आहे उहे नंढड़ा ॿार आहिनि हिननि जी रिहाइश ॾिसो ऐं हिननि जो ही नंढड़ा ॿार वेठा आहिनि हिननि खे महरूम आहिनि ऐं असां सां गॾु मौजूदु आहे हिकु जोगी कबीले जो ही घर आहिनि ही नंढड़ा ॿार आहिनि ऐं ही ॾिसी सघो था हिननि जो रीति रिवाज़ी ही जो सिस्टम आहे माना ही ॾिसी सघो था होॾां
हिन काड़े में वेठा आहिनि, लुटण उस गर्मी में वेठा आहिनि, एॾी गर्मी आहे, हिन गर्मी में वेठा आहिनि, हिननि जी हालतूं ॾिसे सघो था। ऐं असां वीचारी अम्मा वेठी आहे, उनखां बि पुछूं था त अम्मा तव्हां कीअं गुज़ारो करो था, कीअं कहिड़े तरीक़े सां रहो था। इहो ई हाल आहे फ़क़ीर जो, जो हाणे छा कंदा फ़क़ीर खे, को पैसा वैसा ई मिले कोन्हे मथां कान तव्हांखे ही जेके कार्ड वग़ैरह अचनि था या ही ॿिया को NGO वग़ैरह वारा को तव्हां वटि आया आहिनि, अॼु ॾींहं ताईं तव्हां खां पुछा कई? फ़क़ीरनि खे ॾिनो कोन्हे, बसि लिखे हलिया वञनि था, पोइ अलाए ॾे थो कोन्हे फ़क़ीरनि खे, अलाए छा मसइलो छा न आहे। अच्छा, हिननि जो चवण इहो आहे त माना ही ॾिसी सघूं माने हिननि जो जेको वज़ीफ़ा आहिनि उहे बि कोन था मिलनि, इनकम सपोर्ट जा पैसा वग़ैरह जेके चवनि था अचनि था उहे तव्हांखे कुझु मिलनि? मिलनि था माइनि खे, कुझु ॾे ई नथा, ॿ टे माइनि खे मिले था, ॿियो पूरे ॻोठ में कोन्हे मिले। तव्हांजो माना जेकॾहिं महिल गॾु थिए त हीअ त तव्हांजो हिकिड़ो ॿ पाड़ा आहिनि, तव्हांजा घणा पाड़ा हूंदा जोगी कबीले जा? जो की पूरा 10,000 पारा तो आहे फ़क़ीरनि जा। माना हुतां मथां खां माना नबीसर खां? नबीसर नबीसर में पंहिंजो ॻोठ कहिड़ो सर? थर नबीसर। थर नबीसर में पंहिंजो ॻोठ माना थर मोरियो नबीसर जोगी। मोरियो जोगी। नाज़रीन ही असुल आहे त जोगी जाम आहिनि, चीलबल में बि जोगी आहिनि, उमरकोट में जोगी आहिनि। ही असुल ख़ासि तौर हिननि जो ॻोठ आहे मोरियो जोगी, मोरियो जोगी जे ॻोठ जा जाइशी आहिनि, छोकी हुननि ॻोठ में अॼु ॾींहं ताईं चए थो त असां वटि न घर न घाट न का शइ मिले थी। असीं पुछूं था, ही अम्मा वेठी आहे, इनखां बि पुछूं था, नंढड़नि ॿारनि खां बि इंटरव्यू वठूं था, जॾहिं त ही स्कूल खां बि महरूम आहिनि। हाणे असां हिननि जी ही वेठी आहे अम्मा खां पुछा करूं था त अम्मा तव्हांखे केतिरा साल थिया आहिनि, तव्हां छा करो था छा नथा करो? हिकिड़ी अम्मा वेठी आहे, हिन खां पुछां थो, ही बि माना असांजी माउ जहिड़ी आहे, भले केर बि आहे, ज़ात न पात ते असांजो आहे, को आहे रहमान जे पासे, को आहे भॻवान जे पासे, मुंहिंजो सजदो उन खे आहे जेको आहे इंसान जे पासे, असीं आहियूं इंसान जे पासे। ऐं असां पुछूं था अम्मा कहिड़ा हाल आहिनि, ठीकु आहे, तबियत सही आहे? अम्मा ही अहिड़ी गर्मी में तूं वेठी आहीं ऐं ही तुंहिंजा नंढड़ा नंढड़ा ॿार आहिनि, कीअं गुज़ारो हले थो? को अॼु ॾींहं ताईं तव्हां वटि को तव्हां वोट कंदा आहियो या को माण्हू सपोर्ट करण जे लाइ अॼु ॾींहं ताईं असां खां सवाइ को आयो आहे? अच्छा, नबीसर में अव्हां जो ॻोठ कहिड़ो आहे? मोरियो जोगी में उते जा MLA MP उते जा रिहायशी उते जा चेयरमैन तव्हांजी मदद कनि था या न? तव्हां अॼु ॾींहं ताईं तव्हांजी नंढड़नि खे तालीम कोन ॾिनी, पढ़ायो कोन, जदीद दौर लॻो पोइ हिननि खे नंढड़नि ॿारनि खे हींअर जेको तव्हां वांदा पिया आहिनि स्कूल जदीद दौर लॻो पिया आहे, हिन में तव्हां पंहिंजी नियाणियुनि खे छो कोन था पढ़ाओ? स्कूल कोन्हे हुते, तव्हांजे ॻोठ में स्कूल कोन्हे? जेकर थलो नालो वियो वेठा थर नबीसर में। अच्छा, अक्सर करे अक्सर त तव्हां हिते अॼु तव्हां जमाल साहिब में तव्हांखे घणा साल थिया आहिनि हिते रहंदे? हर साल ॿिए पासे कोन था वञो? ॾाढे जमाल शाह जे आसिरे में अच्छा 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 तव्हां जेको आहे तव्हांजी जेको रस्मनि मुताबिक़ हाणे तव्हां कहिड़ो कहिड़ो कमु सिखियल आहियो? तव्हां हुनर में कहिड़ो कहिड़ो कमु सिखियल? तव्हां भर्त जो कमु ॼाणो थियूं? बसि नांग मां तव्हांखे डपु कोन थो लॻे? नांग पकिड़ो त हाणे नंढड़नि खे बि तव्हां असांखे डपु लॻे थो। अच्छा, हिनखे तव्हांखे सिंधी अचे पई, ॿियनि नंढड़नि ॿारनि खे सिंधी अचे थी? अञा सिंधी कोन सिखिया आहिनि, अञा ट्रेनिंग? वॾी ॻाल्हि आहे साईं, वॾी ॻाल्हि आहे जेको जोगी कबीले जी 100 साल असां सां गॾु वीचारी जेका अम्मा वेठी आहे उहा ॿुधाए पई, असांखे इंटरव्यू ॾिए पई ऐं हीअ चए थी त असांखां तालीम, असांखां हर शइ जेका महिरूम आहियूं, असांजा नंढड़ा ॿार आहिनि, असां नांग झली जेको आहे उनखे पारे असीं उन्हनि जे ज़रिए असां पंहिंजो सफ़र गुज़र कंदा आहियूं। पर हिन जदीद दौर में तव्हां ॾिसो साइंसी दौर आहे, हिन में हिननि खे हर शइ खां महिरूम आहिनि, हिननि जे नंढड़नि ॿारनि जी हालत तव्हां ॾिसी सघो पिया। असां नित नया अहिड़ा व्लॉग तव्हांखे ॾेखारूं। हाँ ॾिसो वञो पाणी कोन्हे। अच्छा पोइ ही हेॾी हवा में हेड़ी हवा लॻे पई, इन में तव्हां मानी कीअं बचाओ था? मानी जॾहिं बरसाति अचे थी तॾहिं कीअं था करो? बरसाति अचे
हवा अचे बरसात अचे तव्हांजी केर लुढ़ी वञे था केर पकड़ियूं था केर वञे था केर केॾाई वञे पाण छा कयूं ईअं कोठे में वेठा एॾी हालत में असां ॾिसो हालत कोयड़ा तव्हां ॾिसी हुजे को मथा ग़रीबन जो को ॿुधे को साईं असां हाणे असां ही तुंहिंजी वीडियो असां ही तव्हांजी वीडियो ठाहियूं पिया इंशाल्लाह अल्लाह ख़ैर कंदो ही तव्हांजी दुनिया ताईं वेंदी ऐं को अल्लाह वारो हूंदो को 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 तव्हांजी मदद कंदो अच्छा अच्छा तो अॼु ॾींहं ताईं घणा वोट ॾिना आहिनि भला असां पाण न दे बारे तो थी विया असांजा पाण 10-12 वोट कंहिंखे ॾिना अथव तीर ठपा कंहिंखे हयां अथव बेनज़ीर ते वञे पिया ठपो अञा ॿियो त कंहिंते ठपो कोन अच्छा एतिरा ठपा हयां हुनजे बावजूद एतिरो वाट ॾिनो बेनज़ीर खे पर असांजो अञा कुझु हल मसलो कोन पर उहो तव्हां वोट ॾियो था उहे वोटनि वारा तव्हां वटि पुछणु अचनि था त भई तव्हां असां जोगी कबीले जा वोट वरिता आहिनि ग़रीबन जो केर कोन ॿुधे न अच्छा अॼुकल्ह आहे वॾे माण्हुनि जी आहे ग़रीबन जो माण्हू केर कोन अच्छा तव्हांजे हुते जोगी बिरादरी जो जेको चङा मुड़ुस केरु आहिनि सोढो जोगी पोइ उहो सोढो जोगी माना तव्हांजी कोन थो पुछा करे त भई तव्हां छोकिरो हुननि खे मथां ॾे जॾहिं न वीचारे खे हाणे छा करे उनखे बि को शइ कोन थी मिले असांजो सदर आहे पर उहो बि घणी पोकारूं करे पर कुझु कोन अचे नबी सर घर में ईअं ई वेठा आहियूं अमां असां वटि अमां तव्हां किथां आई आहियो हींअर कड़ी गर्मी में हाणे ॻोठ में वई पिनण सुबुह जी पिने आई जेको सुबुह जी वेले आहे अच्छा तव्हां नंढा नंढा ॿार आहिनि मां तो रोज़ सुबुह जो पिनण जो टाइम में घणा सवेरे निकिरो था पर पिनण अहिड़े टाइम में दौर में तव्हांखे ख़ैरात ॾियनि था माण्हू केर दे केर कोन दे बस मिले लप लप अच्छा वो रोज़मर्रा में केतिरो तव्हांखे वो मिले थी लप लप करे 2 किलो 3 किलो अटो मिले थो थी वञे 4 5 6 किलो 6 किलो में माना पोइ सॼा विराए खाईंदा आहियो ही ॾिसो था मां आई आहे जेका गाड़े में केतिरा किलोमीटर मिली वञे तव्हां केतिरा किलोमीटर माना तक़रीबन केतिरा किलोमीटर सुबुह जो निकिरी त माना 10 खनि किलोमीटर हणी आहियो अच्छा अच्छा 10 किलोमीटर हणी आहे पर तव्हां ॿुधायो त ही 10 किलोमीटर तूं हणी आई एॾी महिनत कई जेकर तूं पढ़ी आहे या तूं कंहिं स्कूल में वञी आहे त तूं हींअर ईअं कमु करी आहे तुंहिंजी दिलि चए थी हाणे तुंहिंजे निंढड़नि जे लाइ तूं छा थी सोचे उनजे लाइ उनखे पढ़ाइणु चाहीं थी जे तोखे स्कूल ठाराए ॾियूं तोखे स्कूल ठाराए ॾियूं तोखे सॼी फैसिलिटी ॾियूं उनजो ख़र्चो ॾियूं निंढड़नि खे पढ़ाइणु चाहीं थी राशन पाणी ॿियो जेका हुजे जेका वठे ॾे राशन पाणी जेको वठी ॾींदासीं उहो सभु शइ अचे थी गवर्नमेंट जी किताब तुंहिंजे छोकिरनि खे फ्री मिलंदा ऐं तुंहिंजी छोकिरियुनि खे किताब ॿिया सभु शइ फ्री मिलंदा पर जेकर तूं पढ़ाइण वारी थी हिमत करे पढ़ाईंदे पढ़ाईंदी सरी पण हाणे ईअं त अनपढ़ आहिनि ही अॼु 4 किलोमीटर आई आहे ही बि चाहे थी ही चवे थी मुंहिंजी दिलि चाहे थी मुंहिंजे निंढड़नि खे ॿारनि खे पढ़ायां करां सभु ॻाल्हि करां पर मजबूर आहे छा करे भीख घुरे वीचारी गुज़ारो करे थी तव्हां ॾिसी सघो था असांजे ब्लॉक में हिन केतिरा बेवस लाचार क़ौमूं असांजी सिंध जूं उहे अमीर क़ौमूं आहिनि जेके सिंध जे 1000 साल पुराणो दास्तान आहे जोगी कबीले जी अॼु असीं उन कबीले में बीठा आहियूं ऐं उन्हनि जी नियाणियूं उन्हनि जे रीति रिवाज जी हिसाब किताब में अच्छा इन ख़ैरात खां सवाइ तव्हां टोपी वग़ैरह जेके गज पंहिंजा ठाहिनि था या कढ़ाई वग़ैरह सिलाई वग़ैरह जो कमु सिखियो हुयो को बि हुनरी कमु कोन सिखियो माना को हुनरी कमु बि कोन सिखिया आहियो जी नाज़रीन तव्हां इन अम्मा जो ॿुधो ऐं ही असां तव्हांखे ॾेखारियो जोगी कबीलो ऐं हुनजो जेको आहे रीति रिवाज़ जेको सॼो सिस्टम ॾेखारियो असीं मिलंदासीं ॿिए व्लॉग में इनशाला ऐं हिन व्लॉग खे वधीक लाइक शेयर कजो ताकी हिन कबीले जी को सहायता थी सघे महिरबानी दोस्त त नाज़रीन अॼु जेको असांजो व्लॉग हो जोगी कबीलो त पसंदि अचे लाइक कमेंट लाज़मी कंदा ऐं को मदद थी सघे त इन जी मदद लाज़मी कंदा त असांखे अब्रदा ख़ासि के लिए ॾिना इजाज़त अल्लाह ने